ओम शांति। हाणे असां बाबा खे यादि कंदासीं। मां आत्मा भक्ति जे विच में वेठी आहियां। निराकार रूप में बाबा खे यादि करे मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। आत्मा पंहिंजे बाप परमात्मा खे सभ मन जी ॻाल्हि ॿुधाए थी। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तरम द्वारा चवनि था, मीठे मीठे ॿार बाबा चवनि था, ॾिसो भक्ति मार्ग में माण्हू चईंदा आहिनि न, गुरु बिगर घोर अंधियारो, सतगुरु बिगर घोर अंधियारो। पर दुनिया में माण्हू तो सतगुरु खे यादि करनि था न। रोज माण्हू गुरुअनि खे अलॻि अलॻि रीति सां सभु पंहिंजे पंहिंजे गुरुअनि खे यादि था करनि, त बि जीवन में घोर अंधियारो आहे। कहिड़ो अंधियारो आहे? जीवन में भई सोचरो सुबह थिए थी, सूर्य रोशनी ॾे थो, राति जो लाइट रोशनी ॾे थी, त बि इहो घोर अंधियारो कहिड़ो आहे? अंधियारे में माण्हू भटकदो आहे न। इन समय माण्हू भटके थो न, केॾे होॾे भटके थो, सुख जे लाइ, शांति जे लाइ, ख़ुशी जे लाइ। त गुरु खे त माण्हू रोज था पूजनि, त बि भटकनि छो था? त बि जीवन में अंधियारो छो आहे कि असांजे जीवन में सदा सुख कीअं अचे? कॾहिं कॾहिं अहिड़ो दुख ईंदो आहे कि माण्हुनि खे सम्झ में ई न ईंदो आहे न। चईंदा न, असांखे त सम्झ में ई नथो अचे। पोइ गुरु खे यादि कंदो आहे, लेकिन तव्हां त रोज ई यादि था करो, त बि तव्हांखे सम्झ नथी अचे कि हिन दुख परेशानी खां कीअं निकिरूं आखिर। मतलब कि असां जंहिं बि रीति सां सतगुरु खे यादि करूं था, उहो ठीकु न आहे न। अगर जेको माण्हू रोज सतगुरु खे यादि करे, सदा ही यादि करे, सदा ही हुनखे कंहिं न कंहिं रीति सां यादि करे, त हुनजे जीवन में त कॾहिं दुख अशांति अचे न। मतलब अचे, हुनखां पहिरियों हुनखे परमात्मा सतगुरु हुनखे उत्तर ॾेई छॾे कि हिन में ईअं कर। भई लाइट जलियल हूंदी आहे त चीज स्पष्ट दिखाई में ॾींदी, या न ते सोचतासीं कि नज़र छो नथी अचे, कीअं ॾिसूं, नज़र ई नथी अचे। लाइट जलियल हूंदी त नज़र ईंदी न। उहे सतगुरु खे तव्हां यादि था करो, त बि जीवन में दुख अशांति अचे थी, माण्हुनि खे सम्झ में ई नथो अचे कि हाणे कीअं ॿाहिरि निकिरो। मतलब असां ठीक रीति सतगुरु खे यादि नथा करूं। जंहिं समय परमात्मा हिन सृष्टि ते ईंदो आहे ऐं असांखे ख़ुदि जी पहचान ॾींदो आहे, असांखे ख़ुदि जी बि ॾींदो आहे, असांखे पंहिंजी बि ॾींदो आहे कि तव्हां आत्मा आहियो, तव्हांजो पीउ मां परमात्मा निराकार सतगुरु आहे। तव्हांजो पीउ बि आहे, तव्हांजो टीचर बि आहे, सतगुरु बि आहे। कहिड़े बि संबंध में मूंखे यादि करो, भले सतगुरु जे रूप में यादि करो, लेकिन निराकार सतगुरु जे संबंध सां यादि करो, लेकिन निराकार रूप में यादि करो। त तव्हांजे जीवन में जेको अंधियारो थी वियो न, कि तव्हांखे भटकणो थो पए, सुख शांति ख़ुशी कीअं मिले जीवन में। अंधियारे में त माण्हू भटकदो आहे न, सम्झ न आहे न। अज्ञान जो अंधियारो आहे न, कि असांजे हिन दुख सां कीअं मुक्त थियूं। रास्तो नथो मिले न, तॾहिं त हेॾे होॾे भटके थो माण्हू। तॾहिं असांखे हिकु रास्तो नज़र ईंदो, ज्ञान जो सोचरो असांखे नज़र मिलंदो परमात्मा द्वारा। परमात्मा कहिड़े अंधियारे खे दूर कंदो? अज्ञान जे अंधियारे खे दूर कंदो। तो जॾहिं सतगुरु खे असां निराकार रूप में, हुनजे असली रूप में यादि कंदासीं, तॾहिं असांजे जीवन में अज्ञानता जो अंधेरो ख़तम थींदो। तॾहिं असांखे ज्ञान सम्झ में ईंदो, बुद्धि में वेंदो कि न दुख परेशानी सां कीअं मुक्त थियो।
त बाबा चए थो हाणे मां सतगुरु हर 5-4 साल में हिकु बार अची करे तव्हांखे ईअं ज्ञान जो सोचणो ॾींदो। ऐं जेकी आत्मा मुंहिंजो इहो ज्ञान ॿुधंदी आहे, सम्झंदी आहे, जीवन में धारण करे हलंदी आहे ऐं ॿियनि खे बि ॿुधाईंदी आहे त हुनजे जीवन में ॾाढो सुख शांती अची वेंदी आहे। ॾिसो माण्हू मंदिर गुरुद्वारे में सेवा करे त केॾो ख़ुशि थींदो आहे, लंगर खाराए या प्रसाद बाटे त ख़ुशी थींदी आहे न। असां हिन देवी या गुरुअनि जे घर असां सेवा करे आयासीं, झाड़ू पोछो बि लॻाईंदा आहिनि त बि ख़ुशि थींदा आहिनि। के रोटी लंगर आदि बांटदा आहिनि, प्रसाद आदि बांटदा आहिनि या ठाहींदा आहिनि त बि ख़ुशी थींदी आहे। चईंदा आहिनि असांजो पुण्य जमा थी वियो, असांजे खाते में पुण्य जमा थी वियो, असां इहे कमु कयो था। लेकिन बाबा चए थो असली पुण्य कॾहिं जमा थींदो, जॾहिं स्वयं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदो आहे। अञा ताईं त दुनिया में जेका बि मंदिर गुरुद्वारा आहिनि त मनुष्य आत्मा ठाहिया अथनि, मनुष्य आत्मा ई संभालनि थियूं न। हुते खुदि जा ई ठहियल ग्रंथ शास्त्र गीतायूं पढ़नि था न। लेकिन हाणे चैतन्य में परमात्मा हिन सृष्टि ते अची करे असांखे ज्ञान थो ॿुधाए। जीअं आत्मा हिन ज्ञान खे ॿुधे जीवन में धारण करे हले ऐं ॿियनि खे बि बांटे। हिकु त थींदो आहे कि माण्हू मंदिर गुरुद्वारे ते प्रसाद ठाहे त बि चईंदो आहे अॼु प्रसाद खाई आया आहियूं त सुठो थो लॻे, त उहो त थी वियो कि तव्हां खाधो, पोइ बाटियो बि त ॿियो बि सुठो लॻंदो। उहो ई हिन समय परमात्मा सृष्टि ते ईंदो आहे त हिकु त पुण्य जमा थींदो आहे, भाग्य ठहींदो आहे कि असां ख़ुदि ज्ञान ॿुधूं था, सम्झूं था, धारण करे था। ॿियो अगरि असां ॿियनि खे बि बांटंदासीं न त असांजो पद्मा पदम भाग्यवान थी वेंदासीं। असांजो ॾाढो खातो पुण्य जो जमा थी वेंदो। त उहो त माण्हू लंगर आदि प्रसाद आदि बांटंदा, हुन सां त पेट जी बुख मिटंदी। लेकिन हिते परमात्मा अची करे असांजी आत्मा जी बुख मिटाईंदो, आत्मा खे ज्ञान गुण शक्ति ॾींदो। त जॾहिं असां बि वठूं, ॿियनि खे बि ज्ञान ॾियूं, सभिनि खां वॾो इहो जेको मां आत्मा, मुंहिंजो पीउ परमात्मा, इहा सभिनि खां सुठी ॻाल्हि आहे ज्ञान। इहे अगरि तव्हां भले ॿियो कुझु न बांटियो, इहो अगरि सभिनि खे बांटंदा रहंदा न, ॿुधाईंदा रहंदा त तव्हां सम्झो परमात्मा जे चैतन्य कार्य में मददगार थी। मददगार सोचो, उहो त भक्ति मार्ग में माण्हू रोटियूं लंगर ठाहे करे, प्रसाद ठाहे करे बांटंदा आहिनि। लेकिन हिते त स्वयं परमात्मा अची करे इहो ज्ञान ॾे थो, इहा सेवा कराए थो, असांखे खुदि बि करे थो, असांखे बि कराए थो। चए थो मां बि सेवादारी ठही करे तव्हांखे ज्ञान गुण शक्ति ॾियां थो, तव्हां बि ज्ञान धारण करे, गुण धारण करे, शक्तियूं धारण करे ॿियनि खे बांटो, ॿियनि खे ॾियो। जॾहिं बि तव्हांजे अॻियां कोई दुखी अचे न, तुरंत परमात्मा खे यादि करे मन में संकल्प करो, बाबा हिन जो दुख दूर थी वञे। हुनजे दुख जी ॻाल्हियूं ॿुधण में टाइम वेस्ट न करो, सभिनि खे कंहिं न कंहिं ॻाल्हि जो दुख आहे न। त हाणे इहे लंगर बांटो। कहिड़ो लंगर बांटणो आहे? मन सां, मुख सां, सभिनि जे लाइ दुआ करो। सभिनि खे कहिड़ो बि दुखी नज़र थो अचे, परमात्मा हिनखे सुख ॾियो। कहिड़ा शांत आत्मा आहे, परमात्मा हिनखे शांती ॾियो। कोई बेसम्झ आत्मा है, हिनखे सम्झ नथी अचे, परमात्मा हिनखे सम्झ ॾियो। कोई आत्मा कूड़ थी ॻाल्हाए, परमात्मा हिनखे सच ॻाल्हाइण जी शक्ति ॾियो, इहा आत्मा सच ॻाल्हाए। इन रीति सां असांखे लंगर बांटणु। दुनिया में त केॾी दुखी आत्मायूं आहिनि, केॾी अशांत आत्मायूं, केॾी परेशान आत्मायूं, अनेक प्रकार जा दुख, अशांति, परेशानी वारी दुनिया में ॾिसंदा रहंदा आहियूं।
त थींदो स्वभाव संस्कार थी में ईर्षा करण जी, जेलसी करण जी, भय ड्रिजण जो संस्कार हूंदो। परमात्मा इनखे निर्भय ठाहे। तो रोज उनखे परमात्मा की याद करे, उन आत्मा जे लाइ तव्हां उनखे ॾींदा रहंदव त आख़िर उनमें निर्भयता जी शक्ति अची हिकु बार सां न ईंदी। जेतिरो मन सां कंदव ओतिरो जास्ती उनमें आत्मा में निर्भयता जी शक्ति ईंदी। कूड़ न ॻाल्हाइण जी शक्ति ईंदी, सच ॻाल्हाइण जी शक्ति ईंदी, ईर्षा न करण जो शक्ति ईंदी। हिन रीति बाबा जी उहो लंगर त कॾहिं कॾहिं लॻंदो प्रसाद पाठ ते। ये त हमेशा ई परमात्मा जे कार्य में मददगार, जेको परमात्मा असांखे बाटे थो, सेवा थो करे, हितां बि मददगार थी वेंदो त तव्हां पदमा पदम भाग्यवान कहलाईंदो। हिकु ई बार परमात्मा अची करे इहो पुण्य जो कम तो सभिनि खां कराईंदो, सभिनि खे ऑफर। हुते त सभु त हिकु साथ न वञी सघंदा न, कंहिंखे टाइम न हूंदो, कंहिंखे छा ईअं। लेकिन हिते त परमात्मा सभिनि खे फ्री में ई ॾींदो, कोई पैसा बि न वठंदो। हीअं बि न चईंदो आहे भई मथो टको, मुंहिंजे अॻियां मथु झुकायो, पैसा ॾियो, ईअं करो त मां तव्हांखे हीअ सभु ॾींदमि। न, फ्री में थो ॾे। फ्री आहे न असांजो बाबा जी, त तव्हां बि फ्री में बाटो। तव्हां बि सदा संकल्प करो, सभु ख़ुशि थी वञनि, सभु शांति थी वञनि, सभु सुखी थी वञनि। ही तव्हांजो सोचण ऐं लंगर बाटण, महिनत आहे न। हिनजे लाइ सिर्फ़ु पंहिंजो मन शुद्ध खपे। उहा प्रसाद आदि बाटण लाइ त माण्हू वेंदा आहिनि, करम सेवा वग़ैरह पोइ सभु। लेकिन हिते त वेठे वेठे तव्हां परमात्मा जे कार्य में, परमात्मा जेको असांजी आत्मा खे जेको भोजन खाराए थो ज्ञान गुण शक्तियुनि जो, उहो त सभिनि खे वेठे वेठे बाटे सघंदा आहिनि। बाबा चवनि था कि हाणे हिन मुंहिंजे कार्य में मददगार, परमात्मा खे पंहिंजा मददगार खपनि। अगरि तव्हां परमात्मा जे हिन कार्य में मदद करे सघंदा आहियो त करो। वैसे तो सॼो ॾींहुं लंगर बाटे सघंदा आहियो, प्रसाद बाटे सघंदा आहियो ज्ञान गुण शक्तियुनि जो, पर अमृत वेले जो समय ॾाढो सुठो हूंदो। न समय उथी करे अखियूं खोले करे परमात्मा खे यादि करे, ॾिसो असां जॾहिं सभिनि जे लाइ कंदासीं न त असांखे बि मिली वेंदो। चईंदासीं परमात्मा सभी सुखी थी वञे। रोज उथी करे न पहिरियों परमात्मा की याद करे, उन्हनि खे नमस्ते गुड मॉर्निंग चई करे, मां शक्तिशाली आत्मा आहियां, मुंहिंजो शरीर निरोगी आहे। तो सभिनि आत्माउनि जे लाइ संकल्प कंदा करो, सभी आत्माऊं सुखी आहिनि, शांत आहिनि, ख़ुशि आहिनि। ये टे चार शब्द शक्तिशाली आहिनि, सभी निर्भय आहिनि, जो तव्हांखे सम्झ में अचे थो। सभिनि जे लाइ संकल्प करो। तव्हांजे ॿारनि में की कहिड़ी बि कमी कमज़ोरी आहे त मुंहिंजे ॿार में न थिए जो सभिनि आत्माउनि जो इहो अवगुण, इहो संस्कार ख़तम थो थिए। पोइ तव्हांजे सभिनि आत्माउनि में उहो बि अची वई न जो तव्हांजे घर में ॿार थी आई। बाबा चए थो कि हिन समय ॾिसो शरीर खे त अलॻि अलॻि बीमारियूं लॻंदियूं आहिनि, लेकिन हिन समय आत्मा खे बीमारी लगी है। आत्मा खे बीमार करण वारो केरु? आत्मा जो सभिनि खां वॾो दुश्मन केरु जेके हर साल जलाईंदा आहिनि? ये रावण। ये रावण अर्थात विकार बुराइयूं जो असांजी आत्मा खे पचत खाईंदो। ॾिसो शरीर खे या अलॻि अलॻि मौसम ईंदा आहिनि या कीटाणु सां शरीर खे अलॻि अलॻि बीमारियूं थींदियूं आहिनि न। भई ज्यादा खंड खायो त शुगर जी बीमारी थी वेंदी, ज्यादा ऑयली चीज खायो त अलॻि बीमारियूं थींदियूं। कोई चीजूं खाइण सां शरीर बीमार, वो चीज शरीर खे हूअं बीमार कंदी आहे।
मौसम भी कंदा आहिनि, मच्छर भी कंदा आहिनि, गंदगी भी कंदी आहे, लेकिन असांजी आत्मा खे पतित बीमार गंदो केरु कंदो? माण्हू चईंदा आहिनि न, कॾहिं कोई माण्हू शांत हूंदो आहे हिकदमि सां क्रोध करे त चईंदा आहिनि हाणे त किन्नी थी वई आहे, किन्नी थी वई आहे ये। छो? शरीर सां त रोज सनानु पाड़े साफ़ कपिड़ा पाए थी, अभी किन्नी कीअं थी वई, केरु थी वई किन्नी? हुनजी आत्मा किन्नी थी वई आहे। हुनजी आत्मा किन्न थी खणे, किन्न मतलब किचिरो थींदो, हुनजी आत्मा ये क्रोध करण, ये विकार बुराइनि जे वश थी करे बुरा कर्म थी करे। फिर हिनजी आत्मा सुठा कर्म कंदी हुई, सुठी सुठी ॻाल्हियूं सोचदी हुई, कंदी हुई, सुठे सुठे गुण संस्कारनि खे पाण वटि रखदी हुई, त उन्हनि सां ॻाल्हाईंदी हुई, कंदी हुई। ये जॾहिं आत्मा न काम, क्रोध, लोभ, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा खे पंहिंजे अंदर धारण करे छॾंदी आहे न, मतलब किन्न खणी वठंदी आहे दुनिया में, वो आत्मा पंहिंजे शरीर सां उहे ई कम कराईंदी आहे, त आत्मा किन्नी थी वेंदी आहे, कारी थी वेंदी आहे। शरीर खे कोई भी कचरो गंदगी लगे, किन्नो थी वञे त मेरो मतलब गंदगी लगी वञे या बीमार थी वञे त ठीक करे सघंदा है। हाणे असांजी आत्मा किन्नी थी वई आहे, कारी थी वई आहे। कीअं कयो हिनखे किन्नो? रावण। रावण केरु हूंदो? विकार, बुराई, जेके जे विकार बुराइनि जो असां पुतलो ठाहे करे जलाईंदा आहियूं। यह असांजी आत्मा ते जेको विकार बुराइयूं आहिनि न, उन्हनि जो पुतलो ठाहे करे जलाईंदा आहियूं। कोई अहिड़ो माण्हू न हूंदो त बाबा चए थो हाणे तव्हांजी किन्नी आत्मा खे मां सुठो ठाहिणो आहे। वो कीअं थींदी? जॾहिं असां खुद खे आत्मा समझदासीं, परमात्मा खे निराकार रूप में यादि कंदासीं न, सनानु पाणी शरीर खे किन लगी वञे, कारो थी वञे या गंदगी सॼे ॾींहं में मिट्टी लगी वञे त सनानु कराइबो न हुनखे पाणी सां, साबुन आदि लगाए करे। ईअं आत्मा कारी थी वई आहे, किन्नी थी वई आहे, त हुनखे कीअं साफ़ कंदासीं? परमात्मा खे यादि करे शांति सां, जान से जाए न, खुद की आत्मा समझे, परमात्मा के निराकार रूप में याद करो और अनुभव करो परमात्मा जी किरणनि सां असांजी आत्मा स्वच्छ थी थींदी वञे, साफ़ थी थींदी वञे। जेको भी विकार बुराइनि जो किन्न लॻल आहे न, कारोपन लॻल आहे न, उहो सभु साफ़ थो थींदो वञे। हिन रीति परमात्मा असांजी आत्मा खे सुठो ठाहिणो आहे, स्वच्छ ठाहिणो आहे, शुद्ध ठाहिणो आहे, साफ़ ठाहिणो आहे। जॾहिं असांजी आत्मा इहा विकार बुराइनि सां साफ़ थी वेंदी न, ऐं परमात्मा जे गुण शक्तियुनि खे पंहिंजे अंदर भरे छॾंदी, तो आत्मा पंहिंजे शरीर तो सुठो कम कराईंदी। हिन समय आत्मा जे मथां इहे किन लॻल आहे त उहो असर शरीर ते बि ईंदो। फिर ॾिसो, आत्मा अगरि क्रोध किन जे वश थी करे कोई बुरो कर्म कंदी त हुनजी आत्मा, क्रोध जॾहिं कंदा आहियूं त हुनजी जेका वाइब्रेशन हूंदा आहिनि उहे शरीर ते बि त ईंदा आहिनि न, त उन शरीर ते बि किन लॻी वेंदो। त आत्मा ऐं शरीर ॿई पतित थींदा आहिनि, ॿई हिक साथ ई कारा थींदा आहिनि। भले पोइ हुन सां शरीर जो कारोपन ऐं इहे सभु कीअं थींदो, पोइ बीमार थींदो वेंदो आहे, शरीर रोगी थींदो वेंदो आहे शरीर। त बसि तव्हां शरीर खे रोज सनानु करायो था, सुठा कपिड़ा पायो था, लेकिन अगरि तव्हांजी आत्मा विकारनि जे वश बुरा कर्म करे थी न, त असांजो आत्मा ऐं शरीर ॿई गंदा थींदा। त भक्ति मार्ग में लिखियो आहे हुन गुरु नानक देव जी की मूर्त पतीले कपिड़ा धोईंदो आहे परमात्मा।
ये शरीर भी गंदो थी है सिर्फ परमात्मा हिनखे न धोईंदो, वो ॿिन्हिनि खे धोईंदो। आत्मा मुख्य तो वो आत्मा खे धोईंदो। जॾहिं आत्मा स्वच्छ थी वेंदी त शरीर आपे ई स्वच्छ थी वेंदो। मतलब शरीर जो ये पंज तत्वनि जो ठहियल आहे, पोइ जॾहिं आत्मा स्वच्छ थी वेंदी आहे न त शरीर जेको बि आहे इहो ये छॾे करे पोइ त परमात्मा चईंदा आत्मा जी शक्ति सां पंज तत्व शुद्ध थी वेंदा आहिनि। पोइ सत्य में असांखे शरीर बि निरोगी मिलंदो, इहो पावन न थींदो। हिन तत्व ये तत्व शुद्ध थी वेंदा, तुंहिंजी आत्मा पावन थींदी त। लेकिन पोइ इहा शुद्ध शरीर बि जीअं जीअं मतलब तत्व बि शुद्ध थींदा वेंदा, पोइ असांखे नयो स्वच्छ शरीर अलॻि मिलंदो। सत्य आत्मा इन ही शरीर में वेही करे शुद्ध थींदी, पोइ ये शरीर खत्म थी वेंदो। पोइ जेको ये पंज तत्व में मिली वेंदा न, स्वच्छ थी वेंदा सभु पंज तत्व, पोइ सत्य में असांखे स्वच्छ शरीर बि मिलंदो। तंहिंजे करे बाबा चए थो कि हाणे तव्हां कॾहिं बि किन न खणो आत्मा जी। शरीर खे ध्यानु रखंदा आहियूं न, कोई बि गंदी चीज हूंदी आहे त अगर कचरो खणणो हूंदो आहे त खणी करे फिटी करे छॾींदी, थोड़े हथ में रखी वेंदासीं। उहो ई असांजी आत्मा बि किन न खणे आहे, जेकी विकार बुराइनि खे यूज़ थी करे न, आत्मा काम क्रोध लोभ अहंकार के वश थी करे पंहिंजा जीवन जिए थी, ॻाल्हाए थी, करे थी, संबंध निभाए थी, ॿारनि खे या माण्हुनि खे कंट्रोल करे थी। हाणे हिन किन खे खणी करे जीवन न जिए त आत्मा स्वच्छ थी वेंदी। उहो शक्ति परमात्मा खे यादि करण सां ईंदी। अच्छा, मिठी मिठी सिकल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार और गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग और नमस्ते। वरदान आहे हिकु पॉइंट शब्द जी स्मृति सां मन बुद्धि खे नेगेटिव जे प्रभाव सां बचाइण वारा नंबर 1 विजयी। बाबा चए थो हिन समय जेकी विकार बुराइयूं आहिनि न, उन्हनि जो प्रभाव दुनिया में ॾाढो आहे। त हिन सां छा थो थिए, असांजे मन में ॾाढा नेगेटिव भावना पैदा थी। हिक ॿिए जे लाइ जो नेगेटिव भाव पैदा थींदो आहे न, जो असां उल्टो सुल्टो सोचदा रहंदा आहियूं हिक ॿिए जे लाइ, छो थो थिए? छोकी दुनिया में ही अहिड़ी हवा फैलियल आहे। यथार्थ महसूस ताईं खत्म थी वेंदी आहे, छा सही आहे छा ग़लति आहे, कुझु सम्झ में ई न ईंदो आहे। माण्हू मुंझी विया आहिनि न हिन समय। त हिन करे बाबा चए थो हिन जे लाइ सेफ्टी जो साधन छा आहे? खुद खे आत्मा समझो, परमात्मा खे याद करो। कोई भी संकल्प बोल कर्म व्यर्थ अगर थी भी तो वञे, समझो असांजी कोई सोच फालतू उत्पन्न थी भी तो वञे, कोई बोल फालतू ॻाल्हाए भी था छॾूं, कोई कर्म फालतू थी भी तो वञे, त बि हुन खां शिक्षा वठो, अॻियां वधो, ज्यादा सोचो न। माण्हू सोचदा आहिनि न, मुंहिंजे मुख खां ईअं निकिरी वियो, मूंखां ग़लती थी वई, मां ईअं सोचियो, मां ईअं ॻाल्हायो, मां हीअं कयो। हाणे हुनजो पश्चाताप न करो। जेको ग़लति थियो ठीकु आहे, थी वियो न, सॉरी चई करे परमात्मा खे सॉरी चई करे हुन माण्हू खे चई सघंदा आहियो त ठीकु आहे, न त ग़लती सुधार के अॻियां वधंदा वञो। ज्यादा सोची करे, जो ज्यादा सोचंदासीं न, हिन समय हवा ई अहिड़ा हलियल आहे। जीअं न हिकु आग खे वधाइण लाइ हिकु चिंगारी आग, वैसे ही आग लॻल आहे, हुनमें तेल विझंदव त ज्यादा भड़कती न। त वैसे ही तव्हांजे मन में ये ॻाल्हि आई कि मां उल्टो सुल्टो ॻाल्हाए छॾियो, त हुनखे जेतिरो तव्हां ज्यादा सोचो न, ओतिरो फैलजी वेंदी। ॿियो ई तव्हांजे मन में जास्ती नेगेटिव बुरा फालतू वीचारनि जो तूफान ईंदो।
ठीक आहे, ॻाल्हाए त ॻाल्हायो, अॻियां खां ध्यानु रखो, पर ईअं न ईअं रोज़ कंदा वञो, ध्यानु रखंदासीं। ईअं रोज़ पंहिंजी गस्तियुनि सां शिक्षा वठी करे उन्हनि खे परिवर्तन कंदा वञो, परमात्मा खे यादि करे, हुनखे ॿुधाए करे, हुनखां क्षमा वठी करे, त असां हिन फालतू ॻाल्हियुनि जी सां सेफ रहंदा। न त मन में एतिरा तूफान ईंदा आहिनि कि माण्हू खे सम्झ में ई न ईंदो, पोइ कुझु ग़लति कमु करे छॾियो। त ग़लति कम खां बचणो आहे त मन खे सदा शांत रखो, कोई भी हलचल भी न, भई कमु करणो आहे ठीकु आहे, शांति सां करो, ठीकु आहे न, सॼो ॾींहुं आहे न छा कंदो, कोई ॻाल्हि कोन्हे, शांति सां ख़ुशी ख़ुशी सां मनोरंजन में उमंग उत्साह सां सॼो ॾींहुं जो करणो अथव न करो। जल्दी जल्दी करना ही न तो समझो, मन में मन बुद्धि को जल्दी घूमंदो, कम उल्टो सुठो थी वेंदो। तव्हां जेतिरो शांति सां ख़ुशी सां उमंग उत्साह सां कम करे सघंदा आहियो न, ओतिरो करो। हड़बड़ाहट जो समय न आहे। जल्दी कंदा न त ज़रूर कुछ गड़बड़ भी थी वेंदी, ऐं त हुन कम जो में मनोरंजन ख़ुशी भी अनुभव न करे सघंदा। भले 10 कमनि खां 2 कम करो, जरूरी थोड़ी सुबुह जो ई सभु करणो, जेतिरो कम सुबुह जो आहे ठीकु आहे, पोइ ॾींहं राति कंदा वञो। छा करणो सॼो ॾींहुं, खेल खेॾणा आहे न, असां खेल खेॾंदा रहो, अॼु न त कल्ह करे सघंदासीं, कल्ह न त परीहं करे सघंदासीं। कम से कम जीवन में सुख शांति ख़ुशी हुजणी खपे। स्लोगन आहे, संगम जी सेवा जो श्रेष्ठ भाग्य प्राप्त दिखे, वो ही पद्मा पदम भाग्यवान। भई हिन संगम में स्वयं परमात्मा अची करे पंहिंजो कार्य कंदो आहे, हुनजे कार्य में मददगार थींदो त केॾो वॾो भाग्य ठहींदो न। परमात्मा जो मददगार कीअं ठहिणो, सभिनि खे ये ॻाल्हि ज़रूर ॿुधाए कि असां आत्मा आहियूं, असांजो पीउ परमात्मा निराकार आहे, और सभिनि जे लाइ सभिनि खे छा बांटणो, सुख शांति खुशियूं, मन सां सभिनि जे लाइ दुआ कंदा रहो। ये परमात्मा जे कार्य में मददगार ठहिणु, हुनखे निराकार रूप में यादि करे पंहिंजे खे आत्मा समझी संकल्प करो, सब सुखी थी वञनि, सब सदा खुश रहनि, सब सदा निरोगी रहनि, सब सदा शांत रहनि, सब सदा शुद्ध रहनि, स्वच्छ रहनि। क्या ओम शांति। बाबा खे यादि करो।